असांजे शरीर में चारई वर्ण आहिनि। पहिरियों वर्ण व्यवस्था हूंदी, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र। ॾिसो भाई, पेर हलंदा आहिनि त ही सेवा जो कमु कंदा आहिनि, सॼे शरीर खे वठी हलंदा आहिनि, हा न भाई। घर खां आयो तव्हांखे चरण ई त वठी आया आहिनि न, त ही सेवादारी थिया की न थिया। त चौथो वर्ण जेको आहे हरिजन जंहिंखे चवंदा आहिनि, उहे त सेवा कंदा आहिनि सभिनी जी। पहिरियों त ईअं हलंदो हो, त ही सेवादारी चौथो वर्ण आहे, शूद्र वर्ण। अचो, पेट छा आहे? पेट में जेको बि खान पान हूंदो आहे असां आयोलाल झूलेलाल कंदा आहियूं, हा न। मुखिया मुख सो चाहिए, जेको बि वेंदो आहे पेट में, पेट पाण में रखंदो आहे, उहो बि रखी करे रखंदो न आहे, सॼे शरीर खे बाटे छॾींदो, हा न। अखियुनि में, कननि में, इंद्रियुनि में, हथनि में, पेरनि में ऊर्जा ठही, रक्त ठही करे, ओज ठही करे चारों तरफ़ सप्लाई करे छॾींदो आहे। अवशिष्ट जेको हूंदो आहे गंदगी कचरे में ॿाहिरि थी वेंदो आहे। त पेट छा थियो असांजो? वैश्य, व्यापारी। चओ हरे राम। व्यापारी छा कंदा आहिनि भाई? गोडाउन भरे रखंदा आहिनि, दुकान भरे रखंदा आहिनि, सिंपल भरे रखंदा आहिनि, हा न। हे वैरायटी अथव, हे जींस अथव, ग्राहक अचे खाली न वञणु खपे भैया। चओ हरे राम। त पेट थियो व्यापारी। ऐं हथ केरनि? हथ आहिनि क्षत्रिय। क्षत्रिय कंहिंखे चइबो आहे? आर्मी, सैनिक जेके आहिनि उहे छा कंदा आहिनि? रक्षा कंदा आहिनि। हथ पंहिंजो पाण ई रक्षा कंदा अथव। अगरि कोई असांखे चमाट हणंदो आहे त हथ ईअं हली वेंदा आहिनि। तव्हां सोचींदा न आहियो कि हथ अॻिते कयां की न कयां। हलंदे हलंदे किरंदव त हथ वीचारा पाण ई अॻिते अची वेंदा आहिनि, पाण चोट खाईंदा, तव्हांजे शरीर जी रक्षा कंदा। एक क्षत्रिय। हे केरु आहिनि? क्षत्रिय। सही ॻाल्हि आहे, चारई वर्ण भगवान रखे आहिनि। हे क्षत्रियता आहे। किरी पओ त हथ बचाईंदा, कोई हमलो करे त हथ बचाईंदा, हमेशा रक्षा कंदा आहिनि। ऐं मुख छा आहे? इहे ब्राह्मण आहिनि। मुख मों ई ज्ञान निकिरंदो, मुख मों ई भॼन थींदो, मुख मों ई सुमरन थींदो। कननि सां कथा ॿुधंदासीं, नेत्रनि सां प्रभुअ खे निहारींदासीं, नक सां तुलसी दल जी ख़ुशबू वठंदासीं। त जेको मस्तक आहे, मुख आहे, इहो छा आहे? इहो ब्राह्मण रूप में आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद।